कमीना, तुझो अंत भी बुरा तो कमीना। नवाब उतु ना और मुखे मारना तो तसयाम फेरोज ऐं ज़फ़र खे अख़बार में छापे छॾियो या किथां जी अक़लमंदी आहे? मां सच लिखियो आहे ऐं सच अकुलमंद हुजे या न पर कूड़ वांगुरु बुज़दिल न आहे। बुज़दिली हमेशह माण्हुनि खे ज़िंदा रखंदी आहे। तुंहिंजे मशवरे में लिखियल फ़िक्र ॾिसी सुठो। उन खां बहितर आहे त तूं पंहिंजी ज़िंदगी नए सिरे खां शुरू कर। त पोइ ठीकु आहे। मजीद सम्झ त मरी वियो मजू भाउ।